शहरनि खां ॻोठनि ताईं माण्हू रोडनि रस्तनि ते तकरारी कैनाल्स ख़िलाफ़ निकितल आहिनि ऐं हाणे तकरारी कैनाल्स ख़िलाफ़ ही जेको एहतजाज हली रहियो आहे हिकु बुलंद आवाज़ में बाक़ाइदा तौर ते तब्दील थी चुको आहे। शहर में चाहे नंढा हुजनि वॾा हुजनि जंहिं बि कम्युनिटी जहिड़े बि तबिके सां जिन जो तालुक़ु आहे हू रोडनि रस्तनि ते तकरारी कैनाल्स ख़िलाफ़ बीठा आहिनि ऐं हर ॾींहुं असांखे इहो नज़र अचे पियो त जेके बि एहतजाज हलनि था इन्हनि में हिकु वॾे पैमाने ताईं वॾी शिदत ईंदी वञे पई। जेकॾहिं असीं बबरलू एहतजाज जी बि ॻाल्हि कयूं त उते बि लॉयर्स जो वकीलनि जो एहतजाज चौथे ॾींहुं बि जारी आहे हली रहियो आहे। हिन वक़्तु बि न सिर्फ़ु ख़ैरपुर बबरलू में एहतजाज हली रहियो आहे पर सिंध जे मुख़्तलिफ़ कुछ में तकरारी कैनाल्स ख़िलाफ़ एहतजाज हले पियो जंहिंमें जामशोरो सिंध यूनिवर्सिटी जी बि जेकॾहिं असीं ॻाल्हि कयूं उन्हनि जे स्टूडेंट्स पारां ऐं उते सिविल सोसाइटी पारां बि एहतजाज जारी आहे। जामशोरो में भेरिया रोड ते बि हिकु वॾी रैली कढी वई ऐं वरी उते गैदरिंग थी सभ खां पहिरीं बाद में वॾे पैमाने ताईं रैली असांखे नज़र आई। प्रोटेस्ट